नासरीन, आईजी सिंध मुश्ताक महर के उहिदे तां हटायो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कमर मेमण खां। जी कमर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, आईजी सिंध मुश्ताक अहमद महर के जेको आहे उहिदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीजन रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे, जॾहिं त सिंध पुलिस जे ग्रेड 21 जे ऑफिसर एडिशनल आईजी ट्रेनिंग आहे डॉक्टर कामरान फज़ल, उनखे आईजी सिंध जी जेका आहे इज़ाफ़ी चार्ज हवाले कई वई आहे। इन हवाले सां जेको आहे एस्टेब्लिशमेंट डिवीजन पारां नोटिफिकेशन जेके आहिनि जारी कया विया आहिनि। डॉक्टर कामरान फज़ल जेको आहे हलंदड़ साल 27 जुलाई ते रिटायर थींदो ऐं ज़रीन जो चवणु आहे त डॉक्टर कामरान फज़ल खे जेको आहे रिटायरमेंट ताईं आईजी सिंध जी इज़ाफ़ी चार्ज जेको आहे हवाले रहंदी, जंहिंखां पोइ जेको आहे नओं आईजी सिंध मुक़ररु जी। ठीक है कमर, वधीक तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।